जिंदगी जे सफर में अगर तो पांजे लाए कुछ न कयो त समझ कंहिंजे लाइ भी न कई। दोस्त हमेशा ॿियनि जे लाइ ही सिर्फ कम करण तुझी पांजे पाण सां वॾी हिक ज्यादती आहे। दोस्तों अगर अहिड़ियूं वीडियोस ॾिसण चाहियो था त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक जरूर कजो। इंशाअल्लाह असां तव्हांजी जिंदगी तब्दील करण जे लाइ हिक नओं अज़म खयो आहे। दोस्तों मूंखे पंहिंजो भाउ समझी करे जेकी भी तव्हांखे पाण खां ऐं माहौल खां ऐं जिंदगी खां शिकायतूं आहिनि कमेंट में जरूर ॿुधाइजो। इंशाअल्लाह मोटिवेशनल वीडियोस जी सूरत में उन जो हल तव्हांजी खिदमत में जरूर पेश कबो। दोस्तों तव्हां हमेशा ॿियनि जे लाइ कम कंदा आहियो, पंहिंजे घर वारनि लाइ कम कंदा आहियो, तव्हां पाड़े ओड़े जे लाइ कम कंदा आहियो। कॾहिं पाण ते तव्हां तवज्जो ॾिनी ई कोन्हे त मूंखे छा करणु खपे, मूंखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। आख़िर मां भी इंसान आहियां। हिकिड़ी शइ ज़हन में रहे, जेतिरे ताईं तो वटि पैसो आहे त हमेशा तुंहिंजी फैमिली तुंहिंजे वेझो आहे। दोस्त जंहिं ॾींहुं तो वटि पैसो ख़तम थी वियो, जंहिं ॾींहुं इहो सरमायो तो वटां ख़तम थी वियो, तोखे पंहिंजा ई भाती दुश्मन नज़र ईंदा। दोस्त जेतिरे ताईं तूं मेंटेन करे कम खे न हलंदे कॾहिं भी हिकु कामयाब इंसान न बणिजी सघंदी। दोस्त सभिनी खे मेंटेन करे हल, फैमिली खे मेंटेन करे हल, पंहिंजे लाइ भी जरूरी कुझु न कुझु मेंटेनेंस रख। हिन दुनिया में लाचार माण्हूअ जो कोई भी कोन्हे। अगर तूं हिन वक्त जवान आहीं, अगर हिन वक्त तू पेरनि ते बीठल आहीं त तुझे लाइ सभु तुझा पंहिंजा आहिनि। जंहिं ॾींहुं दोस्त तू कमज़ोर थी वई, दोस्त तुझे कोई भी वेझो न ईंदो, अहिड़ो माहौल हूंदो जो तोखे कोई सुञाणण लाइ तैयार न हूंदो, अहिड़ो माहौल हूंदो जो तू बेयारो मददगार हूंदे। इन जे लाइ बहितर आहे पंहिंजे लाइ जीअण सिख। ॿियनि लाइ त तोखे भी जीअण खपे, पर दोस्त तोखे पंहिंजे लाइ भी कुझु न कुझु पाछी बचाइणी पवंदी, न त उहो वक़्तु तुंहिंजो गिरेबान पकड़ंदो जॾहिं तुझे वेझो कोई शख़्स भी न हूंदो, जॾहिं तू बिल्कुलु तन्हा हूंदे। ही ज़ालिम दौर कॾहिं भी तुझी काई कदर न कंदो। जेतिरे ताईं तो वटि सरमायो आहे तेतिरे ताईं हर को तुझे वेझो आहे। जंहिं ॾींहुं सरमायो ख़तम थी वई दोस्त तोखे कोई न सुञाणींदो। अॼु जी ही मुंहिंजी ॻाल्हि लिखी रख ऐं वक़्त सिर इंशाअल्लाह तोखे ज़रूर इहा यादि ईंदी। इन करे बहितर आहे अॼु खां पंहिंजे लाइ भी कुझु न कुझु जीअण सिख। इंसान तॾहिं ई कामयाब आहे जेतिरे ताईं पंहिंजी काई न काई प्लानिंग जोड़े। जेतिरे ताईं इंसान पंहिंजे लाइ काई न काई प्लानिंग जोड़े ओतिरे ताईं इंसान कामयाब आहे। दोस्तों मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म रखे थो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।